सर यो पेट्रोल के हवाले सां जेके हालतूं थियूं आहिनि मुल्क में उनके हवाले सां जेको सो अवां कुझु चवणु चाहियो त छा थींदो? सर पेट्रोल जो महांगो थियो आहे उन खां इहो अंदाज़ो हणियो अथव पेट्रोल महांगे थियण खां पोइ असांजी हर शइ वधंदी। असांजे खाइण पीअण जूं शयूं, असांजे ॿियूं जेके रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं आहिनि उहे सभु वधंदियूं। ग़रीब मज़दूर माण्हू खे वरी दॿायो पियो वञे। अमीर उहो ई अमीर आहे, उनखे त जेको बि असां वटि पाकिस्तान में ऑफिसरी तबक़ो आहे उन वटि त तेल फ्री आहे, उनखे त को बि टेंशन न आहे। टेंशन उनखे आहे जेको ॾियाड़ी कमाए थो ऐं पंहिंजे ख़र्च ते तेल विझराए ऑफिस में पुॼे थो। जीअं टीचर आहिनि या प्राइवेट डिपार्टमेंट आहिनि, इलाही डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि। उन्हनि में असांजा जेके वकील बिरादरी आहे तक़रीबन 2 ॾींहंनि खां वठी प्रोटेस्ट कनि पिया हैदर चौक हैदराबाद में। रोज़ अॼु शाम जो बि 4 बजे उते गॾु थियण जो असां जेको के बी लगारी साहब आहे, सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे, इसरार चांग आहे जेको जनरल सेक्रेटरी आहे हाई कोर्ट बार हैदराबाद जो, आमिर वड़ाई साहब आहे जेको सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे, कराची में हूंदो आहे। उन्हनि जो चवणु आहे त अॼु 4 बजे असां मुतहद थी ऐं सुभाणे इंशाअल्लाह बबुरलो जीअं तहरीक हली धरणो थियो अहिड़ी हिकिड़ी तहरीक शुरू कंदासीं। अगरि जे असांखे 200 रुपया लीटर ताईं न ॾिनो वियो त इंटीमेट ॾिनो वियो आहे त 200 रुपया लीटर कयो वञे तेल, 200 रुपया लीटर कयो वञे गैस। सवाल कंदासीं त जेको सो तेल जो जेको मसलो हले पियो ऐं असां वटि जेके आहिनि से ईरान जी तरफ़ां जेको सो मीडिया ते हले पियो त जेके 18 जहाज़ खां मथे 20 जहाज़ जेके आहिनि से ईरान में पाकिस्तान पुॻा आहिनि। उनजे बावजूदि जेको आहे सो हिते तेल जूं क़ीमतूं घटिजण जे बजाए जेको सो उहे तेल जो एकारे जेके आहिनि से कोशर रुपया माना वधी विया आहिनि। जॾहिं त पाड़ेसी मुल्क आहिनि उन्हनि में अवां ॾिसो तेल जी जेका माना क़ीमत घटि आहे उहो हिते छो पियो थिए? कहिड़ा रीज़न आहिनि? रीज़न्स इहे आहिनि जो असांजो मुआइदो थियल आहे अमेरिका सां। असांजो जेॾीमहिल मुआइदो ईरान सां थी वियो त असांखे तेल सस्तो थी वेंदो ऐं असांजी पाइप लाइन बि विछियल आहे, गैस लाइन बि विछियल आहे। अगरि जे मुआइदो असांजो थी वियो त थी सघे थो असांखे 100 रुपये लीटर ताईं मिले हिते, छो त असांजा जेके माना रुपीज़ आहिनि करंसी आहे उहा वधीक आहे, ईरान जी घटि आहे। असां वटि अगरि जे 10,000 रुपया आहिनि त तव्हांखे ईरान जो 1 करोड़ रुपया थी मिलंदो। करंसी में एॾो फ़र्क़ु आहे। तंहिंजे लाइ असां गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कंदासीं त ईरान कारो तेल असांखे पाकिस्तान खे ॾिनो वञे त असांजी जीअं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़रे। ख़ुशहाल पाकिस्तान, ख़ुशहाल अवाम त ख़ुशहाल गवर्नमेंट। तंहिंजे लाइ इहे मुआइदा रहियल आहिनि, मुआइदा थियल बि आहिनि पर पेंडिंग में आहिनि। उहे हाणे गवर्नमेंट जे हथ में आहिनि, स्टेटमेंट जे हथ में। अच्छा, इहो जो ईरान खां जेका गैस जी या तेल जी पाइप लाइन बि अचे थी उहा बि मुकमल आहे, हुनजो टोटल जेको सिस्टम मुकमल आहे, ठीकु आहे न? उनजे बावजूदि बि हिनखे काफ़ी साल थी चुका आहिनि ऐं जेको सो इहो अञा ताईं स्टार्ट थियण छो नथी थिए? कहिड़ा हिननि जो जेको सो छा आहे इहो? इहे रीज़न्स वॾा इंटरनेशनल रीज़न्स हूंदा आहिनि, इहे स्टेट जा रीज़न्स हूंदा आहिनि, इहे मुआइदा हूंदा आहिनि। जीअं अमेरिका सां असांजी हर ॻाल्हि में मुआइदो थियल आहे, असां उन जा कर्ज़ी पयूं ऐं असांजी जेका आहे सा पूरी गवर्नमेंट खे हलाइण वारो बि अमेरिका ई आहे। ॾिठो वञे त असांजो जेको पाकिस्तान जी जेका बि इस्टेब्लिश आहे या गवर्नमेंट आहे उन्हनि सां मुआइदनि में ॻंढियल आहे। असांजा कर्ज़ खयल आहिनि ऐं ॿियूं शयूं बि मुआइदा आहिनि, हितां वञनि थियूं हुतां अचनि थियूं। जेसिताईं हींअर अञा जंग जो माहौल आहे, हींअर मुआइदो पंहिंजो चेंज करे सघे थी गवर्नमेंट जे चाहे त अमेरिका खे छॾे ईरान खां तेल वठंदी त असांखे इलाही फ़ाइदा थींदा। असांजा जेके बेरोज़गार माण्हू आहिनि उहे बि रोज़गार सां लॻी वेंदा, सस्ताई थी वेंदी। अच्छा, इहा जेका वकील बिरादरी जी जेका ॻाल्हि कई आहे त जेको तेल जेकॾहिं 200 ताईं नथो आंदो वञे त असांजी जिदोजहद वॾी तहरीक हलाईंदा, वॾी तहरीक हलाईंदा वकील बिरादरी जेका आहे। ऐं असां सभु उन्हनि सां गॾु आहियूं। असांजी हिकिड़ी यूनिटी आहे, जीअं सिंध बार काउंसिल आहे या पाकिस्तान बार काउंसिल आहे। असां सिंधी जा वकील सिंध बार काउंसिल ताईं ॿधल आहियूं। वरी जेॾीमहिल हेॾां होॾां थो थिए त असां पाकिस्तान बार जी बि यूनिटी आहे। केर बि पंहिंजो फ़ैसिलो पाण नथो ॾेई सघे। असांजी हिकिड़ी हर बार आहे, ज़िले लेवल ते बार आहे, यूनियन आहे, डिवीज़न लेवल ते आहे, सूबे लेवल ते आहे, उन खां पोइ पाकिस्तान लेवल ते आहे। केर बि अगरि जे असां मां जेको बि उहिदेदार ऐलान कंदो त असांखे लबेक करिणो आहे उन सां असां बाक़ाइदे तहरीक हलाईंदासीं कान इनशाअल्लाह।
इन महांगाई के खिलाफ़, तेल के खिलाफ़, गैस के खिलाफ़। महिरबानी।